खबर पहुचाईंदासीं। सखर डिवीज़न में SHOs जी मुक़ररीअ लाइ लिखत वारो इम्तिहान वरितो वियो आहे। SHOs जी अक्सरियत अॻोठी छात निकिती आहे। सखर खैरपुर ऐं घोटकी ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ SHOs जो DIG सखर ऑफिस में इम्तिहान वरितो वियो आहे। पहिरें मरहले में 109 SHOs इम्तिहान में वेठा आहिनि, जिनमें सिर्फ 46 कामयाब थिया आहिनि ऐं 63 ॼणा फेल थी विया आहिनि। अहम ख़बर बाबत सखर डिवीज़न में SHOs जी मुक़ररी लाइ लिखत वारो इम्तिहान वरितो वियो। SHOs जी अक्सरियत आंगूठे छाप निकिती आहे। अहम ख़बर बाबत सखर डिवीज़न में SHOs जी मुक़ररी लाइ लिखत वारो इम्तिहान वरितो वियो। SHOs जी अक्सरियत आंगूठे छाप निकिती आहे। सखर खैरपुर ऐं घोटकी ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ SHOs जो DIG सखर ऑफिस में इम्तिहान वरितो वियो। पहिरें मरहले में 109 SHOs इम्तिहान में वेठा आहिनि, जिन में सिर्फ़ 46 कामयाब थिया ऐं 63 फेल थी विया आहिनि। फेल थींदड़ SHOs खे हिकु वधीक मौक़ो ॾींदे 27 अक्टूबर ते ॿीहर इम्तिहान वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सखर डिवीज़न में SHOs जी मुक़ररी लाइ लिखत वारो इम्तिहान वरितो वियो। SHOs जी अक्सरियत अंगूठे छाप निकिती आहे। सखर खैरपुर ऐं घोटकी ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ SHOs जो DIG सखर ऑफिस में इम्तिहान वरितो वियो। पहिरें मरहले में 109 SHOs इम्तिहान में वेठा आहिनि, जिन मां सिर्फ़ 46 कामयाब थिया आहिनि, जॾहिं त 63 ॼणा फेल थी विया आहिनि। फेल थींदड़ SHOs खे वधीक हिकु मौक़ो ॾींदे 27 अक्टूबर ते ॿीहर इम्तिहान वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।